सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह गड़ी खुदा बख्श पहुंची शहीदन की मज़ार ते हाज़िरी अवांखे यह ख़बर पे नाज़रीन शर्जील इनाम मेमन मुकेश कुमार चावला इमदाद पिताफी तैमूर टालपुर ॿिया वॾे वज़ीर सां गॾु हुआ ऐं वॾे वज़ीर इंतज़ामुनि जो पिण जाइज़ो वरितो आहे। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुंची शहीदन की मज़ार ते हाज़िरी भरी आहे। इन मौके ते वॾे वज़ीर सां गॾु शर्जील इनाम मेमन मुकेश चावला इमदाद पिताफी तैमूर टालपुर ऐं ॿिया अॻवान मौजूद हुआ जॾहिं त वॾे वज़ीर मुराद अली शाह इंतज़ामुनि जो जाइज़ो पिण वरितो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुची वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह हिन वक़्त हाज़िरी पिण भरी आहे। गड़ी खुदा बख्श भुट्टो में शहीदन की मज़ार ते वॾे वज़ीर ऐं वज़ीरनि तरफ़ां हाज़िरी भरी वई आहे। शर्जील इनाम मेमन मुकेश चावला इमदाद पिताफी तैमूर टालपुर तोड़े ॿिया अॻवान वॾे वज़ीर सां गॾु हुआ ऐं वॾे वज़ीर तरफ़ां इंतज़ाम जो जाइज़ो पिण वरितो वियो आहे। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुंची शहीदन की मज़ार ते हाज़िरी भरी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुची वियो आहे।